अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़वजदा अब्दन मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त, रहबरे शरीयत, फ़ख्रे अहले सुन्नत, कायदे मिल्लत हज़रत पीर साईं अब्दुल खालिक ज़ीद मजदहू स्टेज ते जलवगर सादाते इज़ाम, पीराने किराम, उलमाए आलाम, मशाइख़े इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो, खुश नसीबी आ जो अॼु असां सरज़मीन भरचुंडी ते हाज़री जी रब सआदत नसीब कई आ। ही उहा दरबार आ, ही उहो पाक आस्थानो आ जिते मुहम्मदी रंग लगंदो आ। ही उहा दरबार आ जिते नितोरा ईंदा आहिनि त सतोरा बणिजी वेंदा आहिनि। हिते निभागा ईंदा आहिनि त सभागा बणिजी मोटंदा आहिनि। ही उहो पाक आस्थानो आ जिते अचण वारा जहन्नमी ईंदा त जन्नती बणिजी मोटंदा आहिनि। हिन आस्थाने जो फैज़ सिर्फ अॼु न कल न पर सजन का जारी आहे, क़यामत ताईं जारी रहणो आहे। हज़रत हाफ़िज़ुल मिल्लत रहमतुल्लाह अलैह जी रूह पाक जो तसर्रुफ रुगे भरचुंडी शरीफ ते नाहे, रुगे सिंध जी वादी मेहरान ते नाहे, पर पूरे पाकिस्तान में, पूरे बर्रे सगीर में हिन आस्थाने जो फैज़ अॼु बि समुंड वारियूं छोलियूं हणी रहियो। वक्त वारा आयो, भाग वारा आयो, जंगी निस्बत खानकाह आलिया भरचुंडी शरीफ सां जुड़ियल आ। ही अल्लाह जा कामिल वली हिन जेके दुनिया में दुआऊं ॾियनि था, फैज़ ॾियनि था, मुश्किलातूं हल कराए ॾियनि था ऐं आख़िरत में बि इन्हनि जे सदके निजात ऐं छोटकारे जो यकीन आहे। जंहिंजी अल्लाह जे वलीअनि सां मोहब्बत आहे उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे, उन्हनि जे लाइ मदीने वारे साईं जे तरफ़ां वाधाई आहे। आकाए काइनात फरमायो, फ़ख्रे मौजूदात फरमायो, मुंहिंजे लॻपाल नबी फरमायो। साईं फरमाइनि था अल मरो मा मन अहब, रवाह अबू दाऊद। हबीबन फरमायो त जंहिंजी जंहिंसां मोहब्बत आ क़यामत जे ॾियारे उन सां गॾु उथंदो। सुभान अल्लाह। अॼु तव्हां हाफ़िज़ुल मिल्लत रहमतुल्लाह अलैह जी निशानी हज़रत पीर साईं मियां अब्दुल खालिक खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहिया आहियो, पर तव्हांजी दिलि चाहींदी हूंदी ए काश जे उन दौर में हुजा हा हज़रत हाफ़िज़ुल मिल्लत जा दीदार कया हा।
दिल चाहे थी या नथी चाहे, दिल में मोहब्बत आहे या न है। ज़ियारत न थी ज़माने जी दूरी आ, साईं जन असां खां केतिरियूं सदियूं अॻु में गुज़रिया, दीदार न थियो, मजलिस में न वेठासीं, साईं जी बिल मुसाफ़ो न कयोसीं, दीदार न कयोसीं, पर दिलनि में मोहब्बत ज़रूर आहे या न है। कंहिंजी मोहब्बत आ, हथड़ो त मथे खणो। हाफ़िज़ुल मिल्लत सां कंहिंजी मोहब्बत आ। सुभान अल्लाह। मलाइक बि हिकिड़ी त मूवी हीअं भरिजे थी न, ॿी मूवी वरी मलाइक बि भरनि था पिया। तव्हांजी जेकॾहिं हज़रत हाफ़िज़ुल मिल्लत सां मोहब्बत आ, दिल जी उल्फत आ, हाणे इन मोहब्बत जो बि तव्हांखे अजूरो ऐं सिलो मिलंदो। ॿुधायांव कहिड़ो मिलंदो, ॿुधंदो कहिड़ो मिलंदो। मदीने वारे साईं जी ख़िदमत में हिकिड़ो असहाबी आयो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह मा तक़ूल लिक़ौमिन अहब्ब कौमिन वलम युल्हिक बिहिम। या रसूल अल्लाह उन माण्हुनि जे बारे में छा था चओ जेके कंहिंसां अल्लाह वास्ते मोहब्बत रखनि था। जी अॼु तव्हांजी असांजी हज़रत हाफ़िज़ साईं सां मोहब्बत आहे। असाबी पूछे तो या रसूल अल्लाह इन्हें मोहब्बत के बारे में छा था चो जो गायबाना पर पुठ मोहब्बत रखी, वलम युल्हिक बिहिम, ज़ियारत थी न सकी, दीदार थी न सको, मुलाकात थी न सकी। सदियों अॻु में पीरन जो पीर बगदाद में थियो, हिननि हुबदारनि ज़ियारत न कई, दीदार न करे सघिया, पर गायबाना मोहब्बत रखियूं। या रसूल अल्लाह इन्हें मोहब्बत के बारे में अवां छा था फरमायो। मुझे कुर्बदार करीम मदीने वाले साईं फरमायो लजमा अल्लाह यौमल क़ियामत फी बैनहुमा। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, इन्हें मोहब्बत रखण वारे खे जंहिंसां मोहब्बत रखी अथई उन सां रब गॾु मिलाए छॾींदो। भरचुंडी शरीफ वारा ओ सोने हाफ़िज़ुल मिल्लत सां मोहब्बत रखण वारा, जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो रब फरमाईंदी हलिया हेॾिया हुबदार हेॾिया, हाफ़िज़ुल मिल्लत ही बीठो आहे। लजमा अल्लाह यौमल क़ियामत बैनहुमा। हुबदार खे जैसा मोहब्बत वलीअ सां रखी अथई न उन सां रब मिलाए छॾींदो। पोइ ही चवंदो त मूं में त एतिरो इल्म न आहे, अमल न आहे, मूं में एतिरा साले अमल न आहिनि, मूंखे ही दर्जो ही शरफ कीअं मिलियो। रब फरमाईंदो हाज़ल्लज़ी कुंत तुहिब्बुहु फ़िय, ही उन मोहब्बत जो बिलो अथई, उन मोहब्बत जो सिलो अथई, उन मोहब्बत जो बदिलो अथई जेका मुंहिंजे वलीअ सां तो मोहब्बत रखी हुई। हाफ़िज़ुल मिल्लत सां मोहब्बत रखण वारा, इहा मोहब्बत जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न, सोनो हाफ़िज़ुल मिल्लत नूर जो ताज सिर ते पाए ईंदो, विलायत जो उहो आला मक़ाम ते जेॾीमहिल फ़ाइज़ थींदो त हिननि हड़नी हुबदारनि खे रब सॾु कंदो चो हीअ हाफ़िज़ुल मिल्लत। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो चिराग बरंदा आहिनि, बरंदे उछामी वेंदा आहिनि, तेल ख़तम थी वेंदा आहिनि, ॾींहं जूं मटियूं सड़ी वेंदियूं आहिनि, पर जेको चिराग बरंदो रहे, जंहिंखे अल्लाह रोशन करे, उहो क़यामत ताईं चिराग रोशन रहंदो। हज़रत हाफ़िज़ुल मिल्लत जेको चिराग इश्क़ मुस्तफ़ा जो, अदब मुस्तफ़ा जो जेको चिराग रोशन कयो, उन जी रोशनी अॼु सोने अब्दुल ख़ालिक जी सूरत में असांखे दिलियूं रोशन करे। मतां भाऊ इएं पाई मरी विया मोर सभु सारा, मतां भाऊ इएं पाई मरी विया मोर सभु सारा, पटे
अखियूं निहारे ॾिसो अल्लाह वारा अञा आहिनि मिलाइन जेकी मौला सां अल्लाह वारा अञा आहिनि उहे ॿोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तमारूं हिन उहे हक़ ऐं इल्लल्लाह चवण वारा अञा आहिनि हाफ़िज़ुल मिल्लत जो रोशन कयल चिराग इंशाअल्लाह क़यामत ताईं रोशनी ॾींदो रहंदो ऐं लखे भटकियल उन रोशनी में पंहिंजो रस्तो हासिल करे हली मदीने वारे साईं जे कचहरी में पहुचंदा वमा अलैना इल्लल